अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिटवर बाला। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं जुञ। डप जानिमाली, घाटो नुक़सान थियणु, घाटो थियणु, शराब, भउ ख़ौफ़। जुञ जानिमाली, फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई, उम्मीद। जुञ सिराब। पान नंबर 98। वरी रिढ ॻाल्हायो, गवाही ॾिनी, ईअं ॾियो। इहो ॿुधी क़ौम हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जंहिंजे तरफ़ दौड़ी ऐं माण्हू उनखे शहर में वठी आया। ऐं माण्हुनि हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन ते ईमान आंदो, उन्हनि जो ईमान बहितर ऐं नेक हुयो। ख़ुदा उन्हनि खे ज़िंदह करे रखियो हुयो जेसीं ताईं उन्हनि जी हयात मुक़दर करे चुको हो। ख़ुदा अल्लाह संदसि अज़ाब खां उन्हनि खे अमान बख़्शी। अलाह ख़ुदा उन्हनि जी तौबह क़बूल कई। अलाह तौबह जो तमामु घणो क़बूल करण वारो आहे ऐं पंहिंजे बंदनि ते वॾो महिरबान आहे। असाबे कैफ़, असाबे गार, रकीम अल्लाह रब्बुल आलमीन जे कुदरत जूं निशानियूं आहिनि। कामन चयो देश खे किताबनि में लिखियलु आहे, ईअं ॾियो। मुल्क रूम में हिकिड़ो शहर हुयो, उन जो नालो अफ़सोस हुयो। उते हिकु नेक ऐं सालियो बादशाह हुयो रहियो। उन जो इंतकाल थी वियो त उन्हनि माण्हुनि में इख़्तिलाफ़ थी वियो। फारस जे हिकु बादशाह मां हिकिड़ो बादशाह, उन जो नालो दुकियानूस हुयो। जॾहिं उन्हनि खे हिन माण्हुनि अफ़सोस शहर जे इख़्तिलाफ़नि जी ख़बर पहुती, उन लख जो लश्कर वठी उन ते हमिलो कयो ऐं उन शहर ते कब्ज़ो कयो ऐं उन शहर अफ़सोस खे संदसि तख़्तगाह क़रार ॾिनो। उते उन तख़्तगाह ते वेठो ऐं इहो बादशाह दुकियानूस, उन जा 6 ग़ुलाम हुआ। उन्हनि खे वरी वज़ीर बनायाई। टे साए पासे ऐं 3 ॾाए पासे तरफ़ खां। साए पासे जेके 3 वज़ीर हुआ, उन्हनि मां जा नाला हिकु बरनूस, वेरनूस ऐं शादरियूस। ॾाए पासे हिकु तरफ़ जेके वज़ीर वेठा हुआ, उन्हनि जा नाला तमलीखा, मकनीना ऐं मुनशलमीना हुया। बादशाह तमामु उमूर में उन्हनि खां मशवरो वठंदो हुयो। बादशाह ऐश इशरत में निहायत मग़रूर ऐं सरकश थी वियो हुयो, एसी ताईं जो ख़ुदा जी दावा करणु लॻो ऐं रियाया जे वॾनि माण्हुनि खे घुराए सजदा कराईंदो हुयो ऐं चवंदो हुयो त उन जी रबूबियत जो इक़रार करियो। उन्हनि में जेको इक़रार कंदो हुयो, उन्हनि खे इनाम इकराम ॾींदो हुयो। जेको इनकार कंदो हुयो, उनखे क़तल कराए छॾींदो हुयो। एसी ताईं जो तमामु रैयत उन जे मुठी ऐं फर्मा बरदार थी वई हुई। हिकु भेरे तख़्त ते संदसि उमरा ऐं सुटनि जा माण्हू वेठा हुया। इहो उन्हनि जो ईद जो ॾींहुं हुयो। साए पासे जा माण्हू वेठा हुआ। हिकु सुल्तान आयो। उन ख़बर ॾिनी त फारस जो हिकु लश्कर उन सां जंग करण लाइ अचे पियो, वेझो अची पहुतो आहे। इहो ॿुधी दुकियानूस ग़मगीन ऐं परेशान थी वियो। एसी ताईं जो संदसि सिर ते ताज पहिरियल हुयो, उहो किरी पियो। तमलीखा हिकु मस्त माण्हू हुयो। उन ॾिठो, पंहिंजे दिलि में सोचियो त अगरि हीउ ख़ुदा हुजे हा त जंहिंजी दावा थो करे त ग़मगीन ऐं परेशान कोन थिए हा ऐं न डिॼे हा ऐं न का कुझु पेशाब ख़ारिज थिए हा ऐं हिनखे निढ अचे हा, हिनखे निढ अचे हा। ही सिफ़तूं ख़ुदा जूं कोन आहिनि। उहे 6 माण्हू पाण में हिकु घर में पाण में गॾु थींदा हुआ, खिलंदा ॻाल्हियूं कंदा हुआ। ईअं हुयो।